ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. قل أطيعوا الله وأطيعوا الرسول فإن تولوا فإن الله لا يحب الكافرين. صدق الله العظيم. सब सलाम तारीफ हो उन्हीं अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाए जबा सदावार जो तमाम तारीफें इबादतें बंदगियां जिक्र फिक्र झुकण ऐं सजदे करण जो लायक है। सारियों वॾाइयूं उन रब्बे करीम जे लाइ जो गुनहगार हैं, खाती हैं, खताकार हैं, बेहया इंसान मते हया शर्म करे उन्हीं ने गुनाह के दरगुजर करण वारो है। सारी इबादत उन अल्लाह आलिमुल गैब अल्लाह जो इंसान ने दिली ने बेदे के जाने तो, इंसान ने ख्याले के जाने तो, साइल ने सवाल के सुने तो, मजलूम ने आए ऐं फरियादें ऐं पुकारे मते कन ॾेई करे त उन सदाएं के क़बूल फरमाए। अम्मा बाद बरादरान इस्लाम और अज़ीज़ान अज़ीज़, अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद जी सूरह आल इमरान जूं चंद आयतूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं हुई, जंहिंमें रब्बे ताला इरशाद फरमाए थो त कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। कुल अतीउल्लाह व अतीउर रसूल फ़इन तवल्लव फ़इन्नल्लाह ला युहिब्बुल काफ़िरीन। ऐ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारी दुनिया जे इंसान खे चओ ऐं जेकॾहिं अल्लाह खे चाहींदा हो या असांजो रब सां मोहबत करे, असांजो रब असांजा गुनाह माफ़ करे, असांजो रब असांजी इबादतूं क़बूल करे, असांजो रब असांजे ॾुखिये खे आसान करे त ऐं मुंहिंजी ताबेदारी करियो। ऐं सारियूं जी मुश्किलातूं ऐं दुनिया में आसान करणु घुराईंदा हो, ऐं दुआऊं क़बूल थिए ऐं आला ज़मीन मथे भलाई जे करे घुरंदा हो त ऐं मुंहिंजी ताबेदारी करियो। कंहिंखे चए थो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल आलमीन चए थो त तूं दुनिया जे इंसान खे चओ जंहिं अल्लाह जो राज़ीबो घुरंदा हो ऐं आगे दुनिया ऐं आख़िरत जे करे खपंदी वे त ऐं मुंहिंजी ताबेदारी करियो। जेको हुकुम चाह इन हुकुम खे मञो, जेतिरो आगे दसियां केतिरो कमु करियो, जिन वाट जो आगे दस ॾियां उहो रस्तो इख्तियार करियो ऐं हर ॻाल्हि में मुंहिंजी इताअत ऐं ताबेदारी करियो त तव्हांजो रब मथे राज़ी रहंदो, त तव्हांजो रब खे चाहींदो त अल्लाह हाणे गुनाह खे दरगुज़र माफ़ करींदो।
कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह। अरे मुंहिंजा पैगंबर तूं दस ॾियो दुनिया में इंसान खे त आई जे करे अल्लाह जी मोहबत चाहींदा हो, तव्हांजो रब जे करे राज़ी रहे त आई मुंहिंजी ताबेदारी, मुंहिंजी फरमान बरदारी ऐं मुंहिंजी इताअत करियो, मुंहिंजो चयो मञियो, मुंहिंजे दस मथे हलो। पोइ जेकॾहिं उन इंसान में जा कंहिं पण इंसान तौजी पैरवी कई, कंहिं पण इंसान तौजो चयो कयो, कंहिं पण इंसान तौजी दसियल वाट जे मुताबिक़ कमु कयो त हरे पैगंबर उन माण्हूअ खे तूं बिशारत ॾेई ॾे अल्लाह रब्बुल आलमीन उन जे सारे गुनाह खे माफ़ करे छॾींदो। पैगंबर जी ताबेदारी करींदा या हुनजी इताअत करींदा या हुनजे दसियल कम जे मुताबिक़ जी करे हलंदा त अल्लाह आलिमुल गैब आहे, जेतिरा गुनाह हूंदा आहिनि उन खे माफ़ करे छॾींदो। छाजे लाइ त अल्लाह ताला गुनाह खे माफ़ करण वारो महिरबान है या हुन वटि हली अचण वारो कॾहिं वापसि खाली नथो मोटे। हू कंहिंखे दुश्मनी ऐं अदावत नथो रखे। उनजो कोई गुरु काए पार्टी ज़मीन मथे मौजूदु न आहे। हुन वटि चाहे मुस्लमान जे घर में जनम गिणण वारो हुए, चाहे हिकिड़े अल्लाह जे नाफ़रमान यहूदी निसारे ऐं ईसाईअ जे घर में जनम गिणण वारो हुए, चाहे अहिड़ो सभीन बुतनि जो पुजारी हुए, चाहे अहिड़ो हज़ारे दरगाह मथे से पिन जा चादरूं चढ़ाइण वारो हुए, पर सची तौबा इख्तियार करे पैगंबर जी ताबेदारी करे उन जे दरवाज़े में जेकॾहिं हली आयो त कॾहिं पण सानो अमीर हुन वटि न मिलंदो। त तो काल ना फरमानी कई ते काल तो दरगाह मथे वेह तूं मूं खुला आवे, काल तो बुतनि खे पूॼे त तूं खुला आवे। ईअं कॾहिं की न चवनि तो मुस्लमान जे घर में जनम न आहे तोखे माफ़ न करिया, न हरगिज़ न। हू त रब्बे करीम त हू आहे जंहिं जॾहिं चाहियो ते ईअं हुन कमु कयईं ते इन ॻाल्हि खे कन में जा कढी छॾणी जंहिंखे मुस्लमान जे घर में जनम गिड़ो है, असांजे कन में आज़ान ॾिनी हुई है, असांजे घर में तकबीर चई हुई है, असांखे लिबास इस्लामी पियल है, असीं कलमो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियूं था। इहा ॻाल्हि मग़ज़ मां कढी छॾिया, अल्लाह माफ़ करे। कॾहिं माफ़ी किन खे मिलंदी? माफ़ी तॾहिं मिलंदी जॾहिं रब्बे करीम जी ताबेदारी कंदासीं, तॾहिं माफ़ी मिलंदी। अल्लाह वटि खानदान जो कोई क़दुरु न आहे, अल्लाह वटि नस्ल जी कोई क़ीमत न आहे। ऐं चाहे हिन घर जे अंदरि जनम गिनो, पर जेकॾहिं रब्बे करीम खे अगरि जो सिर झुकायो अल्लाह मुल गैब तव्हांखे माला माल करे छॾींदो। आज़र अल्लाह जो नाफ़रमान है, आज़र सभीन बुतनि जो पुजारी है, पर रब्बे करीम जंहिं राज़ी थियो तॾहिं हुनजे पेट में जा इब्राहिम खे पैदा कयईं। उहो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं दुनिया जी तारीख़ खे बदिले छॾियो, जंहिंजी ताबेदारी पोइ हुन ॾींहुं वॾा करे 5000 वरे गुज़री विया, क़यामत सूदी जारी रहंदी। उहो इब्राहिम जे पेट में जा जनम गिणण वारो आज़र जंहिं अल्लाह जे नाले मथे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं था क़ुर्बान कयूं, पर मौसू पुट खे अल्लाह जे नाले मथे ज़मीन मथे विछाए करे हुनजे गले मथे छुरी फिराइण लॻो। अहिड़ी ताबेदारी भला हिकिड़े अल्लाह जे नाफ़रमान जे घर में पैदा थियण वारो पुत्र भला करे सघे? जेको अल्लाह जो नाफ़रमान है, जेको बुत खे घड़ींदल है, जेको बादशाह जो वज़ीर है, इन माण्हू जेको मर्तबो हूंदो न जे बादशाह जी ताबेदारी कंदो हुए, पाण हिकिड़े ॻोठ जे आगेवान जे करे पंहिंजी रखंदो हुए त सारी ज़मीन मथे ज़ुल्म करे माण्हुनि खे वॾायूं था। पर जेको सारी हुकूमत जो हिकमरान हुए, इन जो ख़ासि वॾो वज़ीर हुए, इन वटि भला कोन हुए। इन माण्हू जे घर में जनम कंहिं गिड़ो? इब्राहिम गिड़ो। अल्लाह आलिमुल गैब जी हिकमत है, ही उनजो राज़ जेको आहे इब्राहिम खे उनजे घर में जा पैदा कयईं। पुटु वॾो थियो ऐं पेसा में वेड़ चालू करे छॾियो, मुंहिंजा पिया हिन दौलत मथे तूं अखी न पूर ऐं दुनिया मथे अखी न पूर, तूं जेको कमु करीं थो तुंहिंजा कमु ग़लति अथई ऐं तूं जनम जे किनारे में दाख़िल थी वञे। पे पुत्र टिपन में वेड़ चालू कई ऐं दुनिया मथे अखी पूरे करे ज़मीन मथे ज़ुल्म करण वारा, दौलत मथे से आख़िरत खे विकिणण वारा। दौलत इब्राहिम खे खपई थिए, हुकूमत इब्राहिम खे खपई थिए। मुंहिंजा अज़ीज़ ॿाहिरो भला दुनिया में कंहिंखे मिल्कत जी तमन्ना न थी वे, पर इब्राहिम जो त मुंहिंजा पेर जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि न रखे त मूंखे आख़िरत खपे थी, मूंखे दुनिया सां कीअं तालुक न आहे। चए इब्राहिम सम्झी वञ और हिन घर में जा ॿार निकिरी वञे तो ख़बर आहे न मुंहिंजो कहिड़ो घर आहे, तोखे ख़बर आहे न वॾो हुनजो वज़ीर आहे, और यकीन सम्झी रहे तोखे घर में जा ॿार कढी छॾींदोसि। क्या मूंखे तुंहिंजी दौलत जी परवाह न आहे, तुंहिंजी मिल्कत जी परवाह न आहे, तुंहिंजे घर जी परवाह न आहे, ऐं मुंहिंजा पेर तुंहिंजे हिन मुल्क जी मूंखे परवाह न आहे। ऐं ज़मीन छॾे वञो, जंहिं ज़मीन में ज़ुल्म थींदो हुए हिन ज़मीन जे अंदरि अल्लाह जो बानो इब्राहिम थींदो रहो। हे पुत्र रखण में वेड़ चालू कई। आख़िरकार उहो ॾींहुं आया इब्राहिम खे मुल्क छॾिणो पियो, इब्राहिम खे वतन छॾिणो पियो। केरु मुंहिंजा घर छॾे अल्लाह जे नाले पे ना फरमाने त पुत्र ना फरमानी करे न पाण नथा करे भला ज़मीन मथे जे पे पंहिंजो चिमचो आहे त पाण वटि चिमचा आहियूं उन जी नस्ल मथे हलूं था। अरे पाण त दुनिया जे अंदरि सिर्फ़ु कलमो ला इलाहा इल्लल्लाह भरियो आहे, पाण नाले जा मुस्लमान आहियूं, पर मुंहिंजा अज़ीज़ भाइरो अल्लाह जी नाफ़रमानी करण जी वजह सां अल्लाह ताला त कई क़ौम जी ज़मीन मथां मटाए। अरे मटड़े जा ॾींहं आया आहिनि हिन इलाइक़े जा माण्हू ऐं हिन इलाइक़े में रहण वारा बनी पछूं जा मुस्लमान ऐं चवंदा कि असीं अल्लाह वारा मुस्लमान आहियूं,
हिकिड़े रब खे मञण वारा मुस्लमान आहियूं। अड़े हिन ज़मीन मथां जो ज़ुल्म, हिन ज़मीन मथां जी ज़ियादती, अड़े निमाज़ जो टाइम थी करे मस्जिद में हो, निमाज़ पूरी थी वञे, पहिरां ई कुर्सीअ मथे जंगो चाढ़े शरारत ऐं मुनाफ़क़ी में हो, तव्हांजो निमाज़ रब करीम जे दरवाज़े में क़बूल भला। अड़े कॾहिं दिलि जे अंदरि ख़ौफ़ पैदा थिए थो, कॾहिं आखे यादगिरी आवे, अड़े मुंहिंजो अज़ीज़ भाइरो रब दा करीम रहीम है, महिरबान है। जेकॾहिं महिरबान न वे त हिन इलाइक़ो जेको जेतिरो ई मुस्लमान जो इलाइक़ो हेतिरो आहे, जिते बहुमती नीव पिचाणो पई थो त मुस्लमान जी आहे। इन इलाइक़े जे अंदरि जेको अलाह जी अॼु नाफ़रमानी थी रही आहे, जेको इस्लाम जी हथें खे अॼु मटायो वञे थो, जेको हिते हिन ज़मीन मथे ज़ुल्म हले थो, रब करीम कीअं सहन कयो ई त उनजी हुकूमत जेको सहन करे, न का कॾहिं सहन न करे। अड़े पाण उहे मुस्लमान रहियासीं, मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, जंहिंखे खाधे करे पाण खे न ते मिलियो, भूकंप जो जॾहिं ज़लज़लो आयो तॾहिं रुनासी ॾे एतिरे लाइ ॿ किला पंहिंजे घरे अटो न हो जेको सांझी जो पाण पचायूं, हू पाण मुस्लमान आहियूं। रब करीम भूकंप हलायो, लखोपति बणी वियासीं। अलाह जो अज़ाब बणिजी करे भूकंप अचे थो, क़ौम खे बर्बाद करे लाहे थो, पर आला भूकंप आयो भलाई वारो बणिजी करे आयो। भला भूकंप खां अॻियां पंहिंजी हालत हुई, पाणखे कंहिं वटां रुपयो खयो न ते मिलियो। हाणे पाण उजरासीं मुस्लमान, जंहिंखे इन पचम जे अॻिवान जे कुल्हे मथे हथ रखी अॼु उन जा कलमा भरियूं था, इन हिकिड़ो नालो मिस्टर पाणखे न ते मथे ॾिनो, 40-40 पंजाह गैंग जा पगार गिनंदा हुआसीं, भला हिकिड़ो पब्लिक खे नालो भले लिखी ॾिनो। ख़ुदा जा बंदा की होश करियो, ॿियनि जे कुल्हे मथे हथ रखी करे ॿियनि जूं तारीफ़ूं न करो। तारीफ़ूं अलाह जो घर जो ज़मीन आसमान जो परवरदिगार आहे, ॾुखे खे लाहिण वारो आहे। क़यामत ॾींहुं पकड़िजी वेंदा, दुनिया में माण्हुनि जी ताबेदारी करो था 5 रुपयनि जे लालच मथे। अलाह आलिमुल गैब जे दरवाज़े में हिकिड़े जो बि जवाबु ॾियणो पवंदो। यार भला रब करीम वटि कहिड़ो जवाबु? यार भला दुनिया जे माण्हुनि जी ताबेदारी दुनिया जी करो त छॾाईंदा? अॼु गाॾीअ में कंहिंखे गुज़ारियो वञे त 100 रुपया खीचे में विझे त रब जी फरमान बरदारी नथो करे, रसूल जी वाखाण नथो करे, पर पछम जे अॻिवान जी वाखाण पियो करे जे माण्हू ॾाढो भलो आहे। अड़े ख़ुदा जा दुश्मन, इन माण्हू तां वेड़ी कराए नस्ल अञा नस्ल ज़मीन मथे तबाह बर्बाद करे छॾे। इन जनी माण्हू खे केसे में अटकाए उहो अञा जेल में सड़े पिया, इन कईअ जा मथां फाड़ाए छॾे। अड़े इन तां एतिरो माण्हू खे हलाए जो माण्हू जे घर में मिटी जो ठान वारो जेको पाणी पीए, इहे हालतूं कंहिं माण्हू जूं अञा तो उन जी वाखाण पियो करे। रब करीम तो कीअं पुछंदो? तूं चवंदे जा निमाज़ी, तूं चवंदा मुस्लमान या न? न आउं कंहिंजी पचार नथो पिया पिन में विड़े, पाण कोड़ो करी यार पचोट न थिए, तव्हांखे को मञे नथो, ॿुॾी वञी मर, तूं मुस्लमान आहे, तोखे माण्हू मञी नथा। चूंडणी जे ज़माने में राति जूं निंद्रूं फिटाए थो, माण्हू वटि पटका ऐं पारूं लाथे, तोखे माण्हू मञिया थी, माण्हू खे तो ताना ऐं मीणा में जनाज़ा पंहिंजा अलॻि थी वेंदा, कुटुंब पंहिंजा विराजी वेंदा कि ख़्यालु करो ज़िंदगी भर पाण कंहिंजे मंझे ते कीअं लॻा वोट मूंखे ॾे। अॼु अलाह जे नाले मथे तोखे माण्हू नथा मञी, तूं जॾहिं कंहिं सचो थी चएं तरह माण्हू मञी न। रब जी ताबेदारी लाइ तूं माण्हू खे न चएं, ज़मीन मथे ज़ुल्म थी ॿुधाइण लाइ तूं न चएं, मज़लूम मथे ज़ुल्म थी ॿुधाइण लाइ तूं न चएं, सुलह जी ॻाल्हि तोजे मुंहं मां न निकिरे। अड़े सुलह तां पछम मां न ॾे वई त माण्हू यार पछम जे अंदरि माण्हू आहे त भॼोड़ा आयो कमु अहिड़ा मिसीटीअ जूं भरी वेठी इंसान न आयो करो भला, दुनिया जे अंदरि कारोबार नथा बणिजा करियो। आगे माण्हू नथो अॼु मञे, यार नथो मञे, असां हिकिड़ो करी असीं घर जे लाइ पंहिंजा वेठा आहियूं, कंहिंजे पुट मरे घर में तूं ज़ुल्म ते बुखड़ीअ वेही बुखला विझे पियो, तव्हांजे की तूं उजण जीअं करे हुजे न, पाणी तूं विझे न त पीउ लख टांडो हुजंदो, रबे करीम तोखे कीअं माफ़ कंदो। अड़े ख़ुदा जा दुश्मन, तूं चए आउं मुस्लमान आहियां, अड़े तूं सुबुह जो राति जो सुलह जी ॻाल्हि सुणे, सारी राति तुंहिंजा पैसर घटी वञे त यार सॼी राति पई पासा फेरिया मूंखे निंड कीअं न आवे, तोखे निंड कीअं अचे? मरे पियो विड़ियल पिन में सरजे था, सुबुह जो टिकी रोज़ारे तूं कुर्सी मथे उतां छटे पे चढ़ी भॻे, अची कुर्सी रखी रोड जे साइड में वञी वेहंदो ॿिन्ही होटल जे विचो विच। हाणे कनि पियो त हुन वटि कहिड़ियूं ॻाल्हियूं थी, हुन वटि कहिड़ियूं ॻाल्हियूं, कोई दुकान थो करे वई ॿिए कंहिं सीधे न किना ॿिया 2 ॼणा 4 मथे वेही रहिया मोबाइल कने रखी कि हिन माण्हू जी जांच कजा जेको कंपनी खां अचे वारी सुबुह मूंखे वेठो आहे इंतज़ार या हाणे कंपनी कोन जी त मुनाफ़िकी करे लाइ वेठो आहे मथे जे न्यारियां कोरो थिए थो सांझे जो हवामान खां ॻोल्हे हितां वापसि रवानो थियो, न को हथ में झबलो न को की। हाणे चढ़ियो छकड़े में असां उतरो स्टेशन मथे, हाणे नियारे तो माण्हू मटे वञे, भले मटे आहे त छकड़े वारे हथ मथे कंहिं त भले सवारे मिलंदासीं। इहो छकड़े वारे खे चलो कंपनी जो धणी आजो करे न झगड़ो टिकी रखी चे में पण मुनाफ़िकी करण लाइ करे खावड़े जी सुबुह ही पाण मुस्लमान आहियूं। ख़ुदा जो कसम है रबे करीम जो भला ये ॻाल्हि ऐं पालकी पूरी करियां थो या हट ॻाल्हि करियां थो, जेकर मुस्लमान हो तो पंहिंजी पचम में बनी जी हालत ये थी चुकी है जे पंहिंजो कुल ख़ुद में वधारे भाग है। नमाज़ूं कुड़ेला पाण पढ़ो था, सुलह थी नथी सघंदी। हाणे घरे तां पुॼी वियो पण दिलि में इहे न पिन में सरजे रखे खाओ थी साम्हूं जेको पंहिंजे पत जो टाइम ते फोन लॻाए चए मूं सुलह जी ॻाल्हि सुई आहे, केतिरी ॻाल्हि आहे चकली पोइ हाणे माण्हू में नथा छोड़ी सघूं सुलह करे ॿुधी वञी मर सुलह आहे मरे हा घटियो आहे जी तरह केस कई हटियो पैसो हिनखे चई में घटियो सुलह लाइ मारे थो
अॼु तूं घटियो वई हाणे ॻाल्हि पटे चढ़ी अची हाणे वॼा इहे न छॾिजांइ वारो खणे थी हाणे ॿुधी वञी मर तूं त मुस्लमान क़यामत तूं त जन्नत जो ताबेदार जन्नत जे अलाह मूंखे ॾेई ॾिनो मुंहिंजी दिलि साफ़ आहे जन्नत जन्नत जो नालो नथो अचे जिन्नत मूंखे मिली वेंदी जिन्नत को भाईअ जो नालो हुजे निकाह में बचन वारे खे मिले थो वञे बाक़ी 3 रस्ता न जंहिं मथे मरे हलिया वञो जन्नत में जन्नत ॾुखी आहे जन्नत खे त घेरा लॻियल आहिनि जन्नत में त उहे वेंदा मदीनतुल मुनव्वरा जे अंदरि मजबूर मुस्लमान आहिनि औरत जी लड़ाई लॻे थी भाउ पण लड़ाई जे अंदरि आहे पीउ पण पुत्र पण लड़ाई जे अंदरि आहे घर वारो पण लड़ाई जे अंदरि आहे ख़ैर खां माण्हू आहे जन्नत माण्हू खे मिले थी औरत ज़ात है मदीने खां ॿाहिरि निकिरे थी औरत जे रस्ते मथे कपिड़ो विछाए दुआ घुरे थी ऐं मुंहिंजा रब करीम मज़लूम मुस्लमान आहियूं माल मिल्कतूं लुटाए करे मदीने में आया आहियूं ऐं मुंहिंजा रब करीम तुंहिंजो त 5 माण्हू हिन जंग में मूं रवाना करे छॾिया आहिनि ऐं मुंहिंजा रब करीम मज़लूम औरत आहियां तूं तेनी मुंहिंजे मुस्लमान भाए खे मुस्लमान जमात खे मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कामयाबी कामरानी से तूं माला माल करे वापसि तूं वार जी ख़ैर खाई वई नमाज़ पढ़े पई घोड़े से सुवार घुरंदो अचे नमाज़ पढ़े पई घोड़े से सुवार अचे पियो ॿुढड़ी औरत आहे सलाम वारे पहिरीं पर्दो करे लाइ सलाम वारे पहिरीं पर्दो करे लाइ इस्लाम जा हकाम हुआ नमाज़ पढ़े पई घोड़े वारो हले वञो पई पर्दे करे जेको पाण केतिरो पढ़ंदो आहे हा मुस्लमान केतिरो पढ़ंदो आहे पाण हई अचे नमाज़ पढ़ो त अलाह जन्नत ॾींदो ऐं मरो नमाज़ इस्लाम में न आई इस्लाम जे क़बूल कयो हिनखे इस्लाम जा हकाम अपनाइणा पवंदा हाणे इस्लाम त ईअं बदी छॾींदो आहे कि उठ के तरह में मुहार पई वञे चुरी की न सघे उठ हरकत ॾींहं त हरकत करे बाक़ी ठूंगा ॾेई करे वञी मुनाफ़िक़ूं का त कोई जन्नत में हलिया वेंदासीं का इस्लाम त चए थो त हाणे असुल नेकी आंजी इहा आहे जंहिं माण्हू जे गुनाह खे माफ़ करे असुल नेकी इहा आहे माण्हू जे गुनाह खे माफ़ करो माण्हू आम ते ज़ुल्म करे हिनखे माफ़ करे छॾियो भले करे पोइ आई जॾहिं नमाज़ मथे वञो जेको आहे डुख ॾे हिन लाइ हिदायत जी दुआ घुरो ईअं न चओ जे मुंहिंजा परवरदिगार मूं ते न ज़ुल्म घणे कई हा त बर्बाद करी ईअं न चओ जे बर्बादी जी दुआ घुरिया त बदिलो थी वेंदो हा मथे हुन ज़ुल्म कयईं हा बर्बादी जी दुआ घुरिया त सटो मट थी वेंदी हिकिड़े गार ॾिने हुनखे साम्हूं ॿिए गार ॾिने त पोइ सटो मट थी वियूं हुनखे गार ॾिने हुनखे गार ॾिने ईअं न ऐं मसीद में वञो मथे ज़ुल्म करे हिदायत जी दुआ घुरो त मुंहिंजा रब करीम मुंहिंजो भाउ मूं मथे ज़ुल्म करे थो तूं हिनखे हिदायत कर अलाह जो जॾहिं मथे ज़ुल्म करी तॾहिं हिदायत जूं दुआऊं घुरो पोइ अलाह उनजी तक़दीर में हिदायत लिखियल हूंदी त उनखे हिदायत नसीब कईंदो ऐं हिदायत न लिखियल हूंदी त हाणे सबर करण जी सबर जी वजह ते अलाह हुनखे बर्बाद करे छॾींदो ज़मीन मथां मटे वेंदो पाण कुरो वयूं मुंहिंजा भाइरो कई हस्तियूं हिन ज़मीन मथां मटे वयूं हाणे रब कईम तां हू आहे जंहिं मज़लूम जूं आऊं हुयूं हमें ज़मीन मथे हमेशह दौलत जॾहिं माण्हुनि खे मिली पैसा जॾहिं माण्हुनि खे मिलिया आगेवानियूं जॾहिं माण्हुनि खे मिलियूं तॾहिं उन करे जी आगेवानी बचाए हमेशह ज़ुल्म कयो हमेशह ज़ुल्म कयो अॼु ईअं न सम्झा जे पंहिंजा आगेवान पाण मथे ज़ुल्म करी था ईअं पैसा हरिया अथई जॾहिं माण्हुनि खे मिल्कतूं मिलियूं ईअं दिली मां अलाह मोहबतूं कढी छॾे पाण पूज मुस्लमान भूकम करण अॻियां टोले जा टोला भेरा थी पाण वेंदा हुआसीं भलाई जूं ॻाल्हियूं करींदा हुआसीं बीमारियुनि जी पाण आटो कंदा हुआसीं ख़ैर खाई पंहिंजी दिल्ली जे अंदरि हुई डूंगरे मिजानूं तारे जा पुठ भरे पाण माण्हुनि खे घर ॿधी ॾिना अहिड़ियूं पाण में भलायूं पोइ पाण माण्हुनि खे खेतरे में आबतूं ॾेई मौलो पाण ई पाण में भलायूं अॼु जॾहिं पहिरीं पाण अटो न हो गए अॼु जॾहिं अटो थियो तॾहिं पाण उज मुस्लमान जंहिंजी न्यारी गिला ख़ुदा कारण हिकिड़ो माण्हू पंहिंजो धंधो थो करे कोई कंहिंजी प्रचार नथो करे चए नालो करे त फलाणो हाणे एॾा वॾो मुनाफ़ो थिए थो इहे पाण मुस्लमान जी हालत पंहिंजो नुक़सानु न आहे कंहिं पासे की करे नथो पोइ पाण खे खुला चवंदी मुनाफ़ो कए भला पंहिंजो हिकिड़ो नुक़सानु पंहिंजो मुस्लमान नमाज़ पंहिंजी थींदी पंहिंजी निमाज़ सिर मथे की न चढ़ंदी पंहिंजी निमाज़ अलाह जे दरबार में क़बूल की न थींदी असुल नेकी करियो माण्हुनि जे गुनाह खे दरगुज़र माफ़ करियो मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाक़िआ खे ॿुधायां मदीने जी जंग जो पूरो करे औरत ते पर्दो कए पर्दो त पछम जा लॾे उन्हनि जननी भूकम आयो उन्हनि हया खणियो न पोइ हलियो वियो जननी भूकम आयो उन्हनि शर्म खणी पोइ हलियो वियो जननी भूकम आयो उन्हनि भलाई खणी ज़मीन मथां वेंदो रहियो अॼु बेहयाईअ जा अॾा भञिजी विया ॻोठे जे अंदरि बुराईअ जा अॾा भञिजी विया पाण पूरो करे हुन सां बुराई थी हिकिड़ो ॾींहुं तोसे थींदी तूं मुस्लमान नहीं है बुराईअ खे ते दॿाए टीबी जी बीमारी जो इलाज न कराईंदा त मिणी खे सिल लॻी वेंदी मड़े बीमार थी वेंदा अॼु दारू इलाइक़े जे अंदरि विकिजे पियो त भले करी पाण पूरो करी बदकारी आहे बुराई ज़ना थी पई त पाण सां त नथी थिए मड़े तूं बुराई करे थो चई त नथो सघे त तूं हुनखे बाथरूम खुला विझे थो बेगैरी त माण्हू आहे तोखे ख़बर आहे कि तव्हां त घणे 20-25 न वोट अथई हिकिड़े मिसकिन वटां कुदरती बुराई थी वई आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे पहुचती भुल थी वई हुन वटां कुदरती रबे करीम ज़मीन मथे लाहे छॾियो आदम तुंहिंजी फतरत में भुल आहे
पहिरीं तो भुल कए औलाद जेतिरो थींदो एतिरो भुलूं कंदो, चाहे अहिड़ो नेक हूंदो न भुल थींदी, बद हूंदो न भुल थींदी। आदम जी फितरत में पाण आदम जो औलाद ते भुल थी वेंदी। हाणे मज़लूम आहे, हिकिड़ो ॼणो मज़लूम आहे, कुदरती गुनाह थी वियो, इंसान थी वियो, कती बंदि लॻी वञे मथे, हितां न मट घटीअ में जा, असांजे कम जो न इहे तूं बुराई कई। ॿियो पंहिंजो यार आहे, पंहिंजे पक में चए वारी जोड़े छॾे, पाण ख़बर आहे वारी रोज़ जोड़े पियो, कुल ते चढ़िया मिलिया वञे कीअं न गैरी नालो चवंदासीं न, हू त हिकिड़ो ॼणो न वोट त आई न, पोइ भला बुराई कई। हिन जो त पंहिंजा वोट भले इज़तूं लूट करे, तव्हांखे त वोट खपे था, इज़त लूटाइजी वेंदी कीअं न। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त कसम आहे मुंहिंजे रब करीम जो, हिकिड़ी आंजी नेकी क़बूल किन थींदी, हिकिड़ी नेकी आंजी जे बेज़हरीअ ते दयूस बनिया त हिकिड़ी नेकी क़बूल किन थींदी आंजी। अलाह जा पैगंबर दयूस कंहिंखे चए बेग़ैरत माण्हू खे दयूस चवाजे, अलाह जा नबी बेग़ैरत माण्हू या उहो माण्हू जंहिंजे घर ॿिया माण्हू अचे रिहाणी करे वेठा आहिनि, जंहिंजूं धीअरूं अचनि, जंहिंजूं बहूं अचनि, जंहिंजूं घरवारियूं अचनि, जंहिंजूं माण्हू भेणूं अचनि ऐं पर्दे जे बग़ैर वेठियूं आहिनि, माण्हू खे गैरत न थिए, इन माण्हू जी अलाह नेकी क़बूल कीन कंदो। निमाज़ जो कंहिं में निलाड़ कसाए छॾईं, टिको लॻो पियो आहे, उहो माण्हू ॾिसे सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। भाई घणे चयो जो पुत्र बीमार थी पियो, त मूंखे त कम में तरे रस्ते वञिणो आहे, पैसा ॾियां त छकड़े में चढ़ी वई, पुत्र बीमार आहे, औलाद बीमार थी पए, माइट जी निंड हराम थी वञे, औलाद बीमार थी माइट जी निंड हराम थी वञे, आख़िरकार औलाद इंसान जो कली जो हुए थो। हाणे माउ जो पुत्र बीमार आहे, वेंदो रहियो रवानो थी वियो मीटिंग जे अंदरि, वेंदो रहियो पुछणु माण्हू जा समाचार, बुरो हालत आहे। हाणे घरवारी निकिरे दवा थी किने वञे पुत्र जी, पहिरीं त कपिड़ा बदिलाए, अहिड़ा कपिड़ा जे माण्हुनि जूं अखी कढी वञे अहिड़ा कपिड़ा, पोइ सुहिरो लॻाए, पोइ पिंड वठो त पहिरें हे जे नथा पिंड वटि त मिली वठाई, हे मामूली न ई की, पर हिते दौलत मिली त पर्दो असां मर्द जे पिंड उॾायो आहे, पर्दो औरत जो गुनाह न आहे, असां पर्दो उॾायो माण्हूअ खे, गाबे खे जहिड़ा तारा चढ़ियल हुया अॼु भूलियूं ॾूसीअ खे गिरंदियूं, हाणे छॾा छकड़े में वई कंध खे लोड उड़ी त ॿिए अखी कढे विझे, पाण कई न न गिनी ॾिना हुआ त औरत खे पर्दो न हो, आहे को गैरत वारो इंसान जे चए छकड़े में वञे त पर्दे ते वेझ, इज़त से वेझ, मरे तूं पार्टीअ लाइ करे माण्हूअ खे 100 रुपया ख़र्चो करे छॾी थो, टिकी रुपया छकड़े जे नथा मिले, फेशियल बारे थो सघो खणी दवा खे इज़त से हलियो वञे। समाचार घर फोन करे पुछी लाइ दवा वारी भेण आई कि न आई, अरे ॿुधी वार वञी मुस्लमान तूं चवंदा जन्नत में दाख़िल, कहिड़ा कहिड़ा बयान करी ज़बान में पंहिंजो जो मुंहुं ख़राबु करणो आहे, मञी वारो त कोन ज़मीन मथे आहे न, मञींदा उन ताणे जिन ताणे रोअण जा ॾींहं थींदा, हिन इलाइक़े मथे बनी पछम जे माण्हुनि खे रोअण जा ॾींहं थींदा ऐं जोड़ो लॻंदो रब जे तरफ़ां जहिड़ा पहिरीं मञींदा, तकरीर मथे मञो उहो माण्हू आई न आयो, तकरीर मथे मञण वारी आई क़ौम न आयो, पंहिंजो कन क़ुर मथे आहे न आई, आख़िर रब दौलत एतिरी ॾिनी आहे, ॾिनी कुरेला आहे उहो ॼाणे थो, जिनी क़ौम अलाह जी नाफ़रमानी कई उन माण्हुनि खे अलाह खे मिल्कत ॾिने, फिरौन अलाह जी नाफ़रमानी कई त मिल्कत कीन ॾिने, हुकूमत ॾेई ॾिने मुल्क जी सॼी मुल्क जी हुकूमत ॾेई ॾिने, मुल्क जो बादशाह बनाए, जाना रबुकुम अल्लाह, ओ कोई नमाज़ न पढ़ी मुंहिंजो रब्बा हुया सही थो करो त मूंखे कजा, फिरौन थियो आऊं चई मूंखे सजो कजा, कीअं दौलत ॾिने, पोइ ज़ुल्म कयईं, बनी इसराइल जा मथे सियाड़ी रखी छॾे, घर घर चेक करी, जिन औरत जो हमल ज़ाहिर थिए इन घर मथां ॾोड़ ॾोड़ीअ में आता करे कॾहिं बचो पैदा थिए हिनजो, हाणे निजू में चयो जे फिरौन तोजी घरवार तूं जेको रहे बनी इसराइल में अहिड़ो बचो पैदा थींदो जे तोजी हुकूमत खे विञाईंदो, हाणे हुनखे त आगेवानी खपे थी, पछम जे माण्हू खपे थी, भले पब्लिक विड़े, पब्लिक भले मरी रहे, पंहिंजे कया पंहिंजी पचात पाण मिलणी खपे, बाक़ी भले दुनिया ख़तम थी वञे, फरिया भले टुटी वञे, ॿ भाउ पिण घर में था भले वारी विझी छॾी, पर कॾहिं सुल्ह जी ॻाल्हि न करणी थी, ऐं पिन में भाउ न विढ़ो, भाउ जे नथो विढ़ाए त तव्हां वटि नथा मिले, एतिरे इनखे विढ़ाइणो को मूंखे सरपंची खपे, पंहिंजा वरी सरपंची मिली अञा असर थो कढे वीचारा, ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थिएसि के, ख़ुदा जो ख़ौफ़ कीअं थिए, लखे जा ग्राहक मिले ऐं ईद आऊं वफ़ादारी करियां थो, तुम सिर्फ़ु पाण रस्ते में आहे 16 हज़ार जा माण्हू जा टायर जा झूठा उॾी विया, क़यामत ॾींहुं रब हिनखे कीअं पुछंदो, ॿुधी वञी माण्हू मुस्लमान आहे, कई माण्हू दौलत छॾे विया, फिरौन जा खज़ाना अलाह जी नाफ़रमानी कयईं ऐं ज़मीन मथे जॾहिं ज़ुल्म कयईं तॾहिं रब करीम मूसा खे पैदा कयो, इन पंहिंजा सियाड़ी रखियईं, चौकीदारी कजा जेको बनी इसराइल पुत्र थी वञे उन कोई अचा, कहिड़ो ज़ुल्म था वाजे, सियाड़ी छुरियूं खणिया तंहिंमें फिरे पिया, बनी इसराइल घरे बचो, जनम खे हिनखे चेक करी जे धीअ खे छॾे ॾी ऐं जे पुत्र हुए त हुन माउ पंहिंजा खे इहा कोई हलिया वञे, कहिड़ो ज़ुल्म था वाजे, अलाह सहन कयो, बनी इसराइल सब्र कयो, सब्र जो पैमानो लबरेज़ थी वियो,
अल्लाह मूसा के हिदायत ला बर्बाद न करें, हिदायत ला हलाए। तो आखिरकार इंसान है मान समझी नहीं। मूसा आयो जमीन मथे, मां जो हमल ज़ाहिर न थियो मूसा जी जो, ख़बर के पए न कि इंसान है, चाहे हुकूमत तो खणी वे, पर हमल ज़ाहिर न थी वञे करे औरत पेट में कुरो है। मूसा पैदा थियो, मां जे दिल में ख़ौफ़ थियो, त आउं पूरो करे हिनखे खुई विझंदा मुंहिंजे हथ में। फिर अल्लाह तरतीब ॾिसी हिकिड़ी संदूक गिणे, जंहिंखे पंहिंजी ज़बान में पाण पेटी चवंदा, इहे संदूक गिणे, मूसा खे रखे संदूक में, धावण धाराए डोरी ॿधे, संदूक खे दरिया में रवानी करें, दरिया में वेंदी रहे संदूक। जॾहिं धावण जो टाइम थिए तॾहिं संदूक खे वापसि डोरी खेचे मूसा खे धावण ॾेई। भला मां जो कली जो त तड़पंदो हुए न, संदूक दरिया में लोटे ते कॾहिं कॾहिं बचो रुअंदो हुए न। मां सब्र था कयूं, आज़माइशूं ॾुख हुआ कोन्हे, सब्र कयो, मामूली आज़माइश में सब्र नथो थिए। हिकिड़ो ॾींहुं धावण ॾे पई, चइसि ज़ालिम जा सिपाही पुॼी आया, ओचता अची सिपाही पुॻा, बचे खे उहे दुश्मन के घर में पालें, वॾो करें, दाइयूं घुराएं, जंहिंखे धावण जो रुनो तर दाइयूं आवियूं। अरे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अल्लाह जो प्यारो पैगंबर है, 40 वरनि जो पुठियां नबूत मिली, मूसा खे उल्टाणे नबूत मिली, जिन टाणे फिरौन जे घर में दाइयूं धावण ॾियण आवियूं। जिब्रील अमीन आयो, कन में मूसा धावण कंहिंजो मुंहं में न विझजा, तोखे आउं पैगंबर बनाया वारो ई आहे। दाइयूं धावण ॾेई उभिरी, कंहिंजो धावण न गिरे, महल सॼो तपाए छॾे। तॾहिं ॿारहं निकिराए अहिड़ी औरत ॾियारियूं जंहिंजो धावण खे गिरे, ॿारहं निकिराए तन जी भेण उभी हिन जो मुंहिंजो भाउ आहे, चए धावणे बि औरत ॻोठ जे छेड़े मथे, हुनजो करे ठाहे तदाए कोठे वियो त उतां हुनजी माउ बि धावण गिरे, कली जो माउ जो खयो, पर बचो त चए त न मुंहिंजो त मारे विझे, एतिरे खणी धावण ॾेई हवन की रोज़ पगार मुकर करे ने। हाणे जेको दुश्मन आहे हुकूमत खे बर्बाद कंदो तुंहिंजो पगार मुकर करे ने खणनि, चए धावण जी चए थो औरत खे पगार लाचो त आउं जंहिं मथे राज़ी थियां, आउं जेके इनाम ॾेई चए न, इहा ख़बर कहिड़ियूं महिनतूं कयूं आहिनि, टेंडर ॿियनि सस्ता पहिला तॾहिं कमु मिलियो, ॿिए जा कई धंधा फिटाए छॾिया, आउं त मुस्लमान आहियां, 3000 में ककरी भॻाए थी मूं 2700 रुपये भॻाई है, अरे मारे मुस्लमान जूं फिटाइने, केतिरो वक़्तु तूं फिटाइने, 50 वर फिटाइने, 60 वर फिटाइने, 100 वारे सूदी तोड़ा केॾे फिटंदी, 60 वारे में पुठियां त अखियुनि जी नज़र वेंदी रहंदी अची, अंधो थी रोने, कने ते सुणे की न, जंहिं लाइ मरे थो न ज़मीन मथे ज़ुल्म करी थो, चवंदा ओटे मथे वेठो हूंदो न, जंहिं लाइ मरे थो अॼु छिती वारा बणाईए थो, भाड़े जा हक़ जंहिं लाइ दॿाईए थो, ई औलाद 60 वरे खां पुठियां तो मथे केतिरो राज़ी थींदो कि बाबा तोखे ॿाहिरि खाटलो रखी ॾियां वाइसरे ते, बाबा अलाह मरे नथो, ॾिसे थो जो रोसर वॾो ठांगा ठॻिया ऑटो फिटाईंदो, पे राज़ी थी वञे मुंहिंजो पुटु वाइसरे ते रखी ॾे थो, पुत्र तां टके जे किमताणे तूं मरे जान छुटे थो मुंहिंजा, तो माण्हू मथे ज़ुल्म कयो तंहिंजो तोखे जवाबु उते ॾियणो पवंदो, पर रबे करी वञो जॾहिं असां थियो त पगार मुकर थियो, 2 ॾे खीर पीआरे, पर रोज़ असूं वञूं लाचा, वक़्त जी कमी आहे, अॼु दिलि चाहे ते तव्हांखे हिकु दफ़ा सुणाए छॾियां ऐं आंखे ख़बर पए बरोबरि वाक़ई असांजा इख़लाक़ इहे, पर टाइम जी किलत जी वजह सां थोरो कमी करणी पवंदी, ॾिसण ऐं लाचार बेवस थी वेंदा कि मियाँ जी हाणे जान नथा करी, खुला दीन से तव्हांखे मोहबत आहे न, ऐं मोहबत इहा आहे चिंताणे मोबाइल जो दुकानु खोले इनखे पुछां जी रिंग कई खाती आहे, इहा पंहिंजी हालत आहे, रिंग करे तोखे क़ुर नथो वणे, अड़े तोखे हीउ अलाह जो घर नथो वणे, जंहिंमें रबे करीम जा हेर मलाइक वेठा आहिनि घर में, इन सां तोखे मोहबत न आहे, अड़े तूं होटल में किटले पोपे मथे कलाक जा कलाक तूं विझाईं, अड़े नसलनि जी बर्बादी न करो मुंहिंजा भाउ, अॼु नसल बर्बाद, अरे अल्लाह जो पाक कलाम जी जिथूं ठाऊं करे थो, हिन पछम जी ज़मीन मथे, हिन बनीअ जी ज़मीन मथे, जंहिंखे अल्लाह पंहिंजे कर में ऐं रोमे से नवाज़े, हिन ज़मीन मथे अॼु वैरान आई त मस्जिद वैरान, हिन ज़मीन मथे जेकॾहिं गैर आबाद आई त अल्लाह जा घर आई, हिन ज़मीन मथे जेकॾहिं मिसकीन ऐं कंगाल आई त मंदर साईं, जंहिंमें तूं रुपई नथो ॾिए, 3 वरे थी वञे, जेको रमज़ान जे टाइम ते लिखो मुंहिंजा 500 1500 रुपया थी वञे तंहिंखे तोड़ा न ॾेवाजांइ, यार मुंहिंजी हालत न आहे मोटा नथा ॾेवाजांइ, अरे मरे तूं रिंगे जो पुछे पियो केतिरे वारी रिंग आहे, 5 रुपये जी रिंग जा तूं गायनो खाधो सुणे त 70 रुपया ॾियो अचें, ती तोखे पैसा मिलनि था, अरे ग्रुप ऐं पार्टीअ मथे तूं खे ॾियो अचें, तो कॾहिं जे हलो आऊं अलाह कारण हलां तो वांगुरु चंदे रे त यार मूंखे टाइम न आहे, 3,42 रुपया लीटर जा लॻो पियो आहे, अरे सारियूं राति तो माण्हुनि जूं निंद्रूं हराम करे छॾे इलाइक़े में अंदरि, छो जो लख रुपये जो तेल थी वियो, कैश तूं नथे घणे सुठे, अॼु रबे करीम जे नाले मथे ते तोखे तेल महांगो लॻे थो, अरे महांगो तेल न आहे जन्नत महांगी आहे, तेल महांगो न आहे जन्नत महांगी आहे, जन्नत कीन मिलंदी दुखे से घेरल जन्नत उनखे मिले थी, पर्दो कंहिं उथंदे पुछे हुनखे चाहे किथां थो अचे, चचा पियो औद जे मैदान मथां, चाहे ॾे मूंखे समाचार भला कहिड़ा औद जा समाचार आहिनि, चाहे औद जी समाचारनि जी तूं ॻाल्हि छॾे, चाहे समाचार जी ॻाल्हि छॾे ॾे, इन औद जे मैदान में तुंहिंजो मामू शहीद थी वियो, चाहे नथी पुछां मुंहिंजे मामे जो नथी पुछां तो कयां, समाचार मूंखे ॾे, चाहे पूरो समाचार ॾियां तुंहिंजो भाउ हिन में शहीद थी वियो, चाहे मुंहिंजे भाउ जो नथी पुछां तोखे, समाचार मूंखे सही ॾे, चाहे तुंहिंजो पुटु शहीद थी वियो हुन में,
मुंहिंजे पुट जो नथी पुछां चए थो जो घणे वारो शहीद थी वियो तंहिं भरो चीख निकिरी वई त मुंहिंजो सुवाग लुटाइजी वियो मुंहिंजे सिर मथां छाई लही वई हाणे जंहिं लुड़क खे जल्दी उगे लुड़क खे जल्दी उगे चए मुंहिंजा रब करे मुंहिंजी कुर्बानियूं पंज पंज ॾिनियूं रागा न वञाइजे मथां रुई पाए मुंहिंजी कुर्बानी वेंदी रहे मुंहिंजी कुर्बानी न वञे चवां मुंहिंजे घणे वारे जो नथी पुछां हाणे तोखे पुछां थी मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो भला कीअं चए थो जो मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलामत आहे चए त बसि सजदे में किरी वियो मुंहिंजा रब तुंहिंजो शुक्र ऐं मुंहिंजो आका सलामत आहे त सारी ज़मीन मथे सलामती आहे ऐं मुंहिंजा रब करीम ॿुढड़ी ज़ईफ़ औरत या हाणे अकेला ई जंगल में आउं खैरियत जी ख़बर पुछण वई आहियां ऐं मुंहिंजा रब करीम मुंहिंजो पंज पंज कुर्बानियूं मूं तुंहिंजे नाले मथे हलायूं हुई ऐं मुंहिंजा अलाह इन कुर्बानीअ खे क़बूल कजो क़यामत जे ॾींहुं इन ॻाल्हि मथे फ़ख़्रु कंदुसि जॾहिं मोशर जे मैदान में अची पोइ तूं पुछणु थी ॿुढड़ी औरत हिन मोशर जे मैदान में तूं पुरेला वई पूरो खणी आई पहिरियों तोखे पंज कुर्बानियूं ॾेखारी ॾिसी हीअ कुर्बानी मूं तुंहिंजे नाले मथे ॾिनी आहे को इलाइक़े जे अंदरि कुर्बानी ॾियण वारो कई मंदर सां पघार जी वजह सां बंदि थी विया कई मंदर सां पघार जी वजह सां बंदि थी विया बीमारी ॾियूं पिया कुलफते में ॾियूं पिया कूड़े केसे में ॾियूं पिया गायने वॼाइण लाइ ॾियूं पिया कैसे टाइम ते ख़र्चा थिए पिया पर अल्लाह जे नाले मथे ॾियण लाइ तयारु न आहियूं त मूं वटां यार नथो पुॼाजे तो वटां कीन पुॼाबो हिते न पुॼे त क़यामत जी जन्नत मथे कीन पुॼणे तो वटां अल्लाह जे नाले मथे न पुॼाणो त हौज़े कौसर मथे पर कीन पुॼणे हौज़े कौसर तां तमामु ॾुखी आहे हाणे उन माण्हूअ खे मिले थी उमिरि पिण ख़तम जहिड़ी तूं मुल्क जो हुकुमरान तूं माण्हूअ खे विराए आगेवान थिए ऐं तूं कुल्फ तूं ज़मीन मथे पैदा करे ऐं मुल्क मथे हुकुमरानी करीं तूं माण्हूअ जो अमान तूं लूटे आगेवानी करीं तूं ज़मीन जे मथे माण्हूअ खे खोटो फसाए आगेवानी करीं क़यामत जो ॾींहुं थींदो ऐं मोशर जो मैदान जॾहिं थींदो सिज जहिड़ा अची किपार मथे उभियंदो हथ मथे कॾहिं अंदरि सिज खे लॻंदो एतिरी गर्मी हूंदी त जो 70 गज़ ज़मीन में हेठि पगर हूंदो पोइ ॾींहुं जहिड़ा थींदो त रब करीम छिके अॻियां अची उबियारींदो जवाबु कर ॻोठ मथे आगेवानी करण वारा मुल्क जी अमानत खे थियण वारा जवार रोज़गार जा कम कढण वारा माण्हुनि जा रस्ता वञण वारा जवाबु कर आगेवानी तोखे खपई थिए तोखे ख़बर न हुई जे रब करीम पैगंबर अलायो तंहिं ॾेई छॾियो हो हर को माण्हू जवाबदार आहे हर को माण्हू जवाबदार आहे क़यामत जे ॾींहुं अलाह जे कोर्ट में उभियंदो जेको पंहिंजे बचे ऐं घरे वारी मथे हुकुमरान आहे हिनखे घरवारी जे बचनि जे बारे में पुछियो वञो त कहिड़ो इंसाफ़ कई जवाबु कर पाणे जो अंदरि पुछंदड़ वॾो माण्हू आहे जंहिंजी माण्हू इज़त करे हिनखे रब करीम उबियारे पुछंदो त पाणे में कहिड़ो सलूक कयो हा जेको त पढ़ंदो वञे पर पाणे में कहिड़ो सलूक कयो जवाबु करे हिते लीडर बने हिते पाणे जो पुछंदो हुन आगेवान खे जंहिं ॻोठ मथे हुकूमत कई सरपंच खे हुनखे आणींदो वीचारा 5-5 हज़ार 6-6 जी वस्ती मथे तो हुकुमरानी खे 5-5 वारे माण्हू जो अमानतूं लूटे तो कॾहिं पालिटी घुरंदो माण्हू खे हक़ जी ॻाल्हि पुॼाए तो जे मुल्क जे अंदरि तो बुराई उनखे कॾहिं कंहिंखे भला थिए तो ज़ालिम जो कॾहिं हथु पकिड़े तो जे मुंहं जा कॾहिं सुलह जी ॻाल्हि भला निकिरे तोखे त गिराट खपिया पिया हुन क़ौम जा हज़म कयो वञा जवाबु कर ही अलाह जो मैदान आहे रुश्वत घुरी कीन हलंदी तो एतिरा पैसा त उते भेरा कये जे ॿिए मज़लूम जी गांइ तूं कीन सुणंदो वएं ॿिए जो कमु आहे तूं कीन कंदो वएं त मजबूर थी वञे पुल मथे चढ़ी तो मथे अर्ज़ियूं करे पंहिंजा कम टकाईंदो हो सॼे मुंहिंजी विरोधी हिकिड़ो हेज करे हिनखे फसाए विझंदो ॿियो कोई नखे उनखे तूं माराइण जी कोशिशि करीं पर तुंहिंजे ॻोठ जो आहे तुंहिंजो भाउ आहे तूं हली करे वेह जे मुंहिंजा भाउ मूंखे लख जो कमु मिलियो आहे तूं चओ तोखे खपे घुरो भला तोखे कमु खपे थो असां ॾियां कॾहिं कीअं ॾींदुसि तुंहिंजे विरोधियूं करे पार्टी मज़बूत वे कमु खां छटे वञे कम जे करे झटे वञे त पोइ छा करे त मथे इंक्वायरियूं करे ज़रूरी मिटी विधे वीचारा कमु खोलाए हुनजा बिल टकाए वाह वाह जनत जी दावा पंहिंजी पा मुस्लमान हाणे अॼु त कोई दुश्मन न आहे ऐं पिंड पिंड जा दुश्मन आहियो ऐं हली वञो दुश्मन हली वञो त मुंहिंजा दुआऊं तो छॾियां थो हाणे तूं छा चए थो आहे ज़मीन मथे अहिड़ो माण्हू जेको माफ़ न करे अहिड़ो आहे ज़मीन मथे हाणे आसमान जो परवरदिगार माफ़ करे छॾियो पछम जो माण्हू बंडीअ जो माण्हू माफ़ न करे पाण हली वञो त पाण शरारत न छॾियूं ज़ुल्म करी विया माण्हू त भला माण्हू पाण खे माफ़ करे ऐं न पाण भलाई जी को ॻाल्हि करे थो जेको पाण माफ़ करे 30 वरे थी विया माण्हू खे विढ़ंदे 30 वरे हिन इलाइक़े माण्हू थी विया घर लुटा जी विया माण्हू जा माण्हू न आहे जेको सुले करे पाण चाहियूं नथा सुले किथे पाखे था विढ़ाइण माण्हू जा कारोबार नथा वणे माण्हू जूं मिल्कतूं नथियूं वणे माण्हू जूं सुवारियूं पाण खे नथियूं वणे पाण उन जा ख़ैर खाती उन पुल मथां तरक़ी फिरूं पिया हाणे पंहिंजो इरादो ई आहे जे इन खे लूटाए विढ़ाए फ़क़ीर करे छॾियूं ॿिए जा मोहताज थी वञे पोइ आऊं अॻेवान थी वञा मुंहिंजे जोड़े हेठि रहे हीउ पंहिंजो इरादो आहे पर हिन इलाइक़े जा माण्हू अहिड़ा बदन थी पई जेको माण्हू भेरा फेरी कुलफतूं कराए पिया तंहिंखे नथा सुञाणे पोइ ॿिए मथे इल्ज़ाम विझी वठां यार कुलफत जो फलाणो माण्हू कर मूंखे फसाए थो उहो फसाए थो ऐं माने उहो नथो फसाए थो पहिरियों फिरे पई थो फसाए सॼो ॾींहुं अर्ज़ा पीआरी थी फसाए थो इन जो इरादो ई जे उनखे तुंहिंजी गाॾी नथी वणे तुंहिंजो कारोबार नथो वणे
उनखे त ई खपे थो त तूं जे पूरजी वञे त पोइ आऊं हुकूमत खे या कम मूंखे मिले तयारा करे थो छो ख़ैर करणु आई जंहिंजे कुल मथे तरक़ी मदद थो करीं हाणे तूं हितां भॼे से मुंबई सूधी उन धड़ाऊं कराई होटल आहे करे ते यार पाण थोरो कयूं वीचारा ग़रीब माण्हू ऐं मरे ग़रीब त तुंहिंजे घर जी मूर में तुंहिंजो अज़ीज़ थियो आहे वोट न आहे घरे वारी न आहे औलाद तुंहिंजो न आहे कार में हिकिड़ो जो नालो आहे हुकूमत जे तरफ़ां खे इमदाद मिले थी मिसकिन मिले थी वरे जा वरे थी विया माण्हू ईअं पछलियूं अगरि आयूं स्टील जे ठाह ते भरियूं पई वई इन जी भुंगीअ में हिकिड़ो घड़ो पियो जंहिं मथे 5 गिलास सिरमेट चढ़ियो पियो आहे कॾहिं तूं हली न था आवे जो मुंहिंजा भाउ मुंहिंजे घर में हिकिड़ो घोड़ियूं खणी वई तोखे त माने कुल पतो ज़मीन मथे खपे थी तूं हिकिड़ो माण्हू जो ख़ैर खां तूं हिकिड़ो भलाई करी ख़ुदा जो ख़ौफ़ रखो ज़मीन खे बर्बाद न करियो नस्लें खे बर्बाद न करियो पाण अॼु आयूं सुबुह जो मरी वेंदासीं पर नफ़रत जेको ज़मीन मथे पोखियूं था इन जा ॼण बिज उगंदा ऐं ई जा मथे फल थींदा त पंहिंजूं बर्बादियूं थी वेंदियूं पाण कंहिंजे जनाज़ खे खुलो थियणु ॾींदासीं अलाह जो ख़ौफ़ रखी सचाईअ जो माण्हू अॻियां ॻाल्हि करियो फुल जूं ॻाल्हि करियो माफ़ ऐं दरगुज़री जूं ॻाल्हि करियो माफ़ करणु वॾो कमु आहे ॾह हमेशह जो वाधारे टाइम गिना थो माफ़ कजा मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक़दुल मुक़रमा जे अंदरि 40 वरे सूधी रहियो 40 वरे सूधी जेको माण्हू न्यारी इज़त करे के सादक ही है अमानतदार ही है अमीन ही है हिकिड़ा जे हेॾां वे ॿिया जे हेॾां वे एतिरी इज़त खतीजल कुबरा रज़ी अल्लाह अल्लाह हुनखे माफ़ करे वॾी सौदागर मालदार औरत हुई मिड़ी वॾा वापार कराए पर ख़बर असां त मके में हिकिड़ो नौजवान अमानतदार आहे तॾहिं घुराइनि खे ऐं कई माण्हुनि जे निकाह जा पैगाम खतीजा खे मिलिया वॾा वॾा दौलतमंद उन माण्हू चयो त तूं बेवा औरत असां निकाह करे वञ पर बीबी खतीजा इनकार करे मूंखे निकाह न करे इन नौजवान खे घुराए पोइ चेहरे साम्हूं निहारे कि मुंहिंजो माल जे करे विकिणणु वञे त शाम ऐं मिस्र ऐं हेॾा मुंहिंजा माल ते सिपलाई थियणु वञे था तोखे सारे हिन माल जो से आऊं ख़ज़ानची बनाए हिसाब किताब तौरु रखे माल मुंहिंजो वेपिरो करे वरी हाणे माण्हू जेको माल विकिणणु वञे अॼु मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी न आहे पर रवानो थियो माल विकिणणु 25 वरे जी उमिरि इन ज़माने में जिन उमिरि में अॼु पाण कि अलाह यादि पाण नथा कयूं उकड़े मथे रस्ते मथे उभा आहियूं जेको औरत मथे तंहिंखे ॾियारियूं असीं मुस्लमान आहियूं का औरत जी इज़त सलामत न आहे बेहयाई जा कम पाण कयूं इन जवार में बस में उभा आहियूं औरतूं आरती विछियूं हुई रींग कंहिंजी पाण मथे न आई औरत खे ॾिसी मोबाइल कढियो कन मथे रखियो हलो हलो पियो करे तो कईअ न के ॾिसी गुला करी थो पाण इहा पंहिंजी हालत पाण मुस्लमान आहियूं मरे तुंहिंजी सुञाण कयो तूं त कंहिंखे ॻाल्हाई न थो पोइ केरु तो रिंग करे थो इहा पाण मुस्लमान जी हालत आहे पछम जे अंदरि पर मुंहिंजो आका सलाह सलम खां माल खणी ॿिया माण्हू हलिया विया नफ़ो न मिलियो मुंहिंजो आका त निकिरियो मके में जाए माल विकिणणु वठी लखें जे तादाद में नफ़ो थियो हरकत हुई पैगंबर जी माल खणी आयो पाछो हिसाब ॾिने अची तॾहिं पाए जो हिसाब ॾिने ॿिया त अघ खाई वेंदा हुआ जीअं पाण हितां कोल्ड शयूं गाॾियूं भरे वञो की हुते विकिणी भाओ की यार तुंहिंजी गाॾी रिजेक्ट थई पोइ हिन में हेतिरी खोट निकिरी पई 2000 कपाइजी विया 6000 भाड़ो पीड़े 2000 ॿिया खाई वियो तुंहिंजी गाॾी कटाइजी वई पाण मुस्लमान आहियूं पाए जो हिसाब ॾिने नियारे जे वाकई अमानतदार माण्हू लॻे थो हेॾी बरकत मुंहिंजे माल में कॾहिं न आई पई पाण हिकिड़ी ॻाल्हि तोखे चवां थी निकाह जा पैगाम ॾिग मूं वटि आया मूं निकाह कई न आहे माण्हू खां थो लॻे थो जे निकाह मूंखे करीअ त करां चाहियां थी निकाह करणु की मुंहिंजे काके खे आउं पुछां काके सां ॻाल्हि कजे भले निकाह करे 40 वरे जी औरत सां निकाह को करे माल ऐं दौलत ॾिसी कीन कयो आहे निकाह पर इख़लाक़ औरत जा ॾिसी निकाह कया आहिनि पैगंबर त सारी ज़िंदगी मके जूं पोइ चाढ़े में आगेवान की न हो सारी ज़िंदगी यतीमी जी हालत में जन्म गिरे तर पे मां वफ़ात करे वियो 8 वरे जी उमिरि से 6 वरे जी तर मां वफ़ात करे वई 2 वरे जी उमिरि से तर ॾाढो वफ़ात करियो जंहिंजी काबेदारी में जेको ख़िदमत कयो ॾाढो मरी वियो त 8 वरे मथे ॾाढो मरी वियो रूह जे जनाज़े में वियो ॾाढो काके खे सुब्रत करियो त हिनजी हिफ़ाज़त कजां 12 वरे जी उमिरि से काको जेको करी थो ख़िदमत हिनजी जेको हर तकलीफ़ मुसीबत में हिनजी मदद कंदो उहो हिन ज़मीन मथां महबूब केॾा केॾा सदमा हुआ अहिड़ो माण्हू तंहिंसां वॾी हिकिड़ी दौलतमंद औरत निकाह था कनि पर माण्हूअ में चर्चो थियो त नौजवान भलो आहे आधी राति जो टाइम में पिरो फुटी ऐं मके जी मूर में जबल सफ़ा आहे इन जबल मके काबतुल्लाह मिस उन ज़माने में आरज़े हो अॼु काबतुल्लाह जे विच में सफ़ा ऐं मरवा पर टेकरियूं हुई जंहिं मथे जंहिंखे अलाह हज नसीब करे थो उहो ते वञे था उन टेकरीअ मथे बीबी हाजरा जी सुनत ज़िंदा करे लाइ करे दौड़नि था उन जबल सफ़ा मथे चढ़ियो मके जो रवाजो जे कोई ख़तरो हुए त करो जे टाइम में जबल जी टेकरी मथे उभी मके वारनि खे आवाज़ करणो 14 कबीला मके जे अंदरि हुआ इन टेकरीअ मथे चढ़ियो हुए मिणे खे सॾ कयईं आए अब्दुल मनाफ़ जे कबीले वारा आए बनु हाशिम जे कबीले वारा आए अब्दुल मुतलब जे कबीले वारा मिणे खे सॾ कयईं कबीले खे
सारा माण्हू चयो त ख़तरे जो आवाज़ आहे। निंड मां उथी दौड़ी वञी जबल सफ़ा पुॻा न्यारी त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे उभो आहे कि हेर नौजवान अमानतदार ऐं अमीन ऐं सादिक हेर असांखे ऐं सतार ऐं अमानतदार हेर सॾु करे फिरो त टेकरी मथे उभो ऐं हेठि आयो। हिन टेकरी में पुठियां फौज हिकिड़ी तव्हांजी वॾी लथी पई आहे ऐं मथे मथे हमलो करे वारी आहे तव्हां कि तो त कॾहिं कूड़ न आहे ॻाल्हि आहे तो जी ॻाल्हि कॾहिं रद्द करे में अचे तॾहिं चए त मुंहिंजा अज़ीज़ मूं नज़र करे निहारियो आहे ताईं जनम जे किनारे मथे पुॼी विया आहियो ऐं मुंहिंजी ॻाल्हि मञे लाहियो सभिनी बुतनि खे छॾे हिकिड़े अलाह खे मञियो। माण्हुनि खे ॻाल्हि अहिड़ी कई दिलि खे लॻी मुंहिंजा कंध हेठि थी विया। चोॾहं अॻेवान हुआ मूंखे छुकी विया कंधा आगेवानी आगेवानी ॾिसो त मरी वियासीं जे पछम जो आगेवान यार न पुॼे ॿिए सां तर मियाँ जी वीचारो मेंबर तो बि हिनजी गिला कई तर ॾिसां हिन मियाँ जॾहिं तपाए छॾियईं तर गाॾी में चाढ़े विजेस खे 100 रुपया खीचे में तर अयोबा खान में चालू थी वई। हिन आगेवान जॾहिं ॿियो कोई न इहा साज़ त उते पण हुई मथे में हिते जो वरी उते पण हुई वीचार करे करे त मरी वियासीं। आगेवानी पंहिंजी ख़तमु थी वेंदी आगेवानी थी वेंदो तंहिं भेरो अबू लाग सबो काको तंहिं चयो हाणे अलाह तोखे बर्बादु करे अलाह तोखे बर्बादु करे तो हिकिड़ी ॻाल्हि करे असांखे सॾु कई हथ सां मां उछले मथे कि अलाह हीअं हथ कजे अलाह तोखे बर्बादु करे तो हिन ॻाल्हि लाइ पैगंबर खे साम्हूं हथ उछाले अबू जहल ज़मीन मथे आगेवानी अबू लाभ कॾहिं करे पैगंबर साम्हूं हथ करे हथ मथे कंहिं पैगंबर कंध हेठि कंहिं मजमू थी हलियो वियो। पैगंबर त लाचार बेवस जंहिंजो गांव आसमान मथे वञे ज़मीन मथे जी तड़पी वञे पैगंबर इशारो करे करे आयो पाछो अबू जहल ज़ुल्म चालू कई निकिरियो मके जे बाज़ार में कि अलाह खे मञो अबू लाभ जो कॾहिं न मंझा कूड़ो आहे मगल छिटकी वियो चरियो थी वियो आहे। घणे वारी वई कंडा वञी भरियूं वधे उतां सीम में जानो राति जो सोतो तर घर जे दरवाज़े वटां कंडा तकड़े ताबतला सुधी चपल करे निकिरूं त कंडा लॻंदासीं के अरे जॾहिं शाम दुपहर जो टाइम थिए मानी पचाइण जो टाइम थिए त घर जी कंदे खणी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरे सघे सघो काको एॾा एॾा ज़ुल्म कयईं पर न पुॻा कंहिं ॻाल्हि से त भेरा कयो मके जा सारा माण्हू त ही माण्हू पंहिंजो सुख करण में जहर न्यारी तरफ़ ॾाढी ॻाल्हि खणी वेठो आहे हिते मारे वेझो थी करे केरु मारे थो यार तयारु थिया नौजवान उन जो मारे लाइ असीं बि ठाहियूं ऐं ऑर्डर करियो कि हिकिड़े कंहिं में मारे जी ताक़त न आहे हिन जो खानदान मज़बूत आहे वेर पाण वारे वेंदो 14 कबीला आयो 14 कबीले जा माण्हू मरिया त मिनी मथे खून जा छंडा जेको केतिरे से विढ़ंदा जे 52 साल वाले जो माण्हू खे माराइजूं उते पण इहो माराइजूं छा उन माण्हू कई जेको हिते माण्हू करे अहिड़ा माण्हू आहे उन खे आगेवानी खपे थी हिते आगेवानी खपे थी तॾहिं माण्हू चुंडे पैगंबर जे घर मथे रवाना कयो उघाड़ियूं तलवारी कई सारी राति करे पोइ सुबुह जो नमाज़ मथे करे वरी हमलो करियूं मुंहिंजा आका सलाह हलम खे त आसमान इलाम थियो त पैगंबर मके जी ज़मीन अचो मथे तंग थी वई एतिरो त मके जी ज़मीन छॾणी आहे अॼु मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मको छॾे वञे ऐं मके जा आगेवान मके में सुख चैन करी दुनिया जी तारीख़ नथी लिखे आखिर राति जो हज़रत अलीअ खे घुराए त मके जी ज़मीन तंग थी वई आहे अॼु मज़लूम लॻियो पियो विझे अॼु ज़ालिम था हिते हिकमरानी करी बिस्तरे मथे सुम्ही रहो काफिर जो अमानतूं मूं वटि पियल हुई इन ॿई खे ॾेई ॾे कंहिं हिन जे खाई वञा कंहिं हिन जे मुंहिंजो दुश्मनी करी त खाई वञा हीअ त दुश्मनी न वे तंहिं खाई वञे की मुंहिंजी हालत न आहे जनाज़े मथे ऐलान थी जे कर्ज़ो हुए त चांव छाती खे ठोके चयो ॿार त या पुट या कर्ज़ो भरे ॾींदुसि 4 पुट ऐं चवणी थियो असीं भरे ॾींदासीं 3 मरी वियो ॿियो पुटु वॾो अची मोह तर ॿियो ऐलान थियो त ॿी ते भरींदासीं 3 मौत ऐलान थियो 4थो मौत ऐलान थियो हाणे वञी लास्ट में वञी 4थो रहियो 13 ॾिठो आहे बाज़ार में आंगर मथे करे त ॿियो रुपयो मंगंदो त हथु मथे करे त माने तो पे मथे उहो त चौपड़ी मकड़ियूं खाई वियूं हाणे ऑटो मथे क्या कढा केतिरा पैसा तो पे मंगो 5 त ऐलान जनाज़े मथे तो ॾिने न पर ही उहा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं छो कि अमानत काफ़िर जो जेको हुई इहो उनखे सुपुर्द करे हज़रत अली खे चई आओ मको छॾे वञा अॼु मको छॾे त पहिरीं वञी काफ़िर जी भिती मथे हथु रखई अरे हिन जो नौजवान थियो जंहिंजी माउ उनखे मके में छॾे कब्रिस्तान जे अंदरि हली वई अॼु धीअरूं छॾण त ॾुखियूं वेंदियूं ऐं दुश्मन जो घेरो हिन में धीअरूं छॾाजे पर अॼु उन धीअ खे अकेलियूं सुञियूं छॾे अलाह जे दीन ख़ातिर चाहे वञे काबतुल्लाह मथे हथ रखें चाहे अलाह जा पाक घर काबतुल्लाह मुंहिंजी त दिलि जी तमन्ना इहे त ज़िंदगी भर करे मके खे न छॾियां ही त इब्राहिम जो शहर आहे ही त उनजी दुआनि जी हुन में बरकतूं हिनखे छॾियां पर हिन मके जा रोंगल ज़ालिम अॼु मुंहिंजी ज़मीर रही छा तंग करे पियो वञा ॿाहिरां निकिरो त उगाड़ियूं तलवारी मिटी कंहिं ज़मीन जी सूर यासीन जी तिलावत कयईं मिटीअ खे उछले ज़ालिम जे मथे ते ॿिनी मथे निंद्र ग़ालिब थी वई सारा सुम्ही करे ॿाहिरि निकिरियो अबा बकर सिद्दीक़ जे घर मथे वियो त अबा बकर अॼु मूंखे लॾे जो टाइम अची वियो चाहे मुंहिंजा आका आऊं तो फिरो चाहे तूं मुंहिंजो हले थो मके जा मुशरक़ सुबुह जो करी करे पूरो करी तूं न हल चाहे मुंहिंजी जान तो मथां क़ुर्बान आऊं न हलां तो भेरो
निकिरियो ॿाहिरां निकिरे रवाना थिए लेखारो बि आयो वापसि जीअं के होशियार ते पंहिंजो घरो जंहिंमें पंहिंजी धन ऐं दौलत पई किनाए ते इहे खून में पई ते इहो मरे धीअ खे खणी वञा थो जी बि असां खे चए मुंहिंजे पैसे जी ॻाल्हि न कजे ॿुढड़ो अखियुनि जी नज़र वेंदी रही मुंहिंजो आका सलाह वलम करो वञा थो जान त कुर्बान आहे मुंहिंजी पर कॾहिं कॾहिं फसी रहां थी मिल्कत ॾेई ॾिजां जान छॾाई आहे अहिड़ी वफ़ादारी अठे जन्नत जे दरवाज़े मां अबा बकर खे सम्झींदो मां बनी पछ वारे कीन थींदो बनीअ वारे गंदियूं ढेरे सारी बनी जा घाह साफ़ करे अञा मुंहिंजी गंदी बि ढेरे मुछूं खे वठे त पैगंबर जी सुनत छॾी हिते वार छॾारे ॾाढी ते पैगंबर जी सुनत मुछूं वठी थी अरे मरे तूं पैगंबर जी सुनत इहा सुनत आहे तूं वार छॾारी ॾाढी आहे सुनत पैगंबर जी सुनत ताबेदारी था उहो बि ताबेदारी था उहो बि मिल्कत भेड़ी कंहिं कतरियूं करे घरे धीअ खे रखी छॾ मुंहिंजो केरु अचे करे पोसे घरो ॾेखार त मिल्कत पई आहे वीचारा अबू काका पुछो त पोइ अबू बकर त वेंदो रहो पंहिंजी मिल्कत त हीअ घरे में पई कतरियूं छवंदा आहे ॾेखारे अॼु रहण न थी आहे मके में ॼाणूं सुबुह त हज़ारूं माण्हू निकिरी था 1000 उठ 100 दीनार 100 उठ रते रंग जा ऐं 1000 दीनार इनाम ॾिनी पंहिंजी माण्हू खे मारे इनाम जी लालच में केरु न निकिरे भला हिते ज़मीन पिंड जी आहे 5 रुपये जी लालच मथे डूंगर मथे कोटड़ियूं पिया बनाई पंहिंजो ज़मीन वठे ऐं जे करे मुस्लमान हो त सॼो पछम निकिरी पियो मारे लाइ करे 5 रुपये मथे पंहिंजो ईमान विकिणी पंहिंजो ज़मीनूं पिया विकिणोसीं जंहिंखे 5 रुपया मिले होॾा बंदर थी होॾा दौड़ंदा वञे हुते कोटड़ियूं पिया वठी आऊं शाहूकार थो थिए क़ौम जी अमानत लुटी मरे क़यामत जी कीन पुछाबो ज़मीन विकिणे थो कीन तोखे पुछाबो तोसी त आहे न नाले चढ़ियल सारे मुल्क जी अमानत वारा तोखे कीन पुछंदो भला तो ईमान पियो तूं विकिणे तुंहिंजे भाउ जे पोइ तूं ज़ुल्म करे कमु फिटाईं अरे हू त ईमान विकिणे वारो न हो पर मथो जॾहिं छॾे त इनाम झाड़ ते माण्हू 1000 माण्हू निकिरी पिया ॻोल्हींदे मके में जा निकिरी घार शोर जे अंदरि वञी उते अलाह जे नबी जो अबा बकर ते वेहणो आहे अबा बकर मिली रहियो घार में अधारी रात है घार खे साफ़ कयूं सोरा को साफ़ करियां को जीवन मुंहिंजे आका खे खाई वञे साफ़ कंहिं करे जो मथे जो लियो जेको आहे इन लेह खे चीरे और सोराग में आहिनि हिकिड़ी सोराग जॾहिं भटे तर पंहिंजी खुड़ी मथे रखें पेट ज़मीन मथे वेही रहो अबा बकर सिद्दीक़ वॾे में वॾो मके जो ताजर है वॾे में वॾो दौलतमंद है वॾे में वॾो शाहूकार है पर अॼु पट मथे वेही रहियो आहे मुंहिंजे आका खे घोड़े मथे सुम्हारे खुड़ी सोराग मथे ॾेई छॾे कारो नांग वेझारा वेठो आहे ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करे अबा बकर निकिरण वेठे खुड़ीअ में धक हणणु लॻो खुड़ीअ में गैर चढ़ियो तकलीफ़ थी पर अबा बकर सहन न थी मुंहिंजो आका सलाह वलम निंद्र में सुम्ही रहियो अखी में जा लोड़क उड़ा मुंहिंजे आका जे चहिरे मथे वञी पुॻा अखि घोड़े हींअर ते अबा बकर रूए घोड़े लाथो कि मुंहिंजा आका हिन खुड़ीअ में घोड़ो खाए थो मूंखे एतिरे तकलीफ़ थी आहे मुंहिंजे हीअं मथे ज़हर चढ़ी वियो आहे मूंखां सहन नथो थिए त पगला त कारो नांग में निकिरे मोहबत हुई की न हुई तूं चओ न मूंखे मोहबत आहे मुंहिंजे आका थोरी बार लाथे नांग निकिरियो आका सलाह वलम तां फुक कढी हुन खुड़ीअ मथे मखे ते ज़हर उतरी वियो मुंहिंजा भाउ हिते ॻाल्हि खे पूरी कयूं था आईंदा हूंदी पाण हिन जी हयाती त इनशा अल्लाह ताला फिरी पाण ॻाल्हि खे खणंदासीं ऐं रबे करीम वटि पाण दुआ घुरूं था त मुंहिंजा अल्लाह राम राहिमीन तूं असांखे हक़ चवण जी ऐं पोइ हिन क़ौम खे हक़ सुणण जी पोइ अल्लाह हक़ मथे हेॾी ॿिनी खे हलण जी तौफ़ीक़ अता फरमा सॼे दिलि ते पाण दुआ घुरूं अॼु पंहिंजो इलाइक़ो पाण नज़र करे निहारियूं था त जेकी निशानियूं हुयूं पूरियूं थी वियूं आहिनि 8 वरे गुज़री चुका मुंहिंजा भाउ ज़लज़ला अञा ज़मीन मथे ऊंझ हले पिया ऐं उन खां वधारे ज़मीन मथे शरारतूं ऐं उन खां वधारे बेहयाई जा हॾा भरिजी चुका हिन इलाइक़े खे अॼु मोबाइल जेतिरो बर्बाद कयो एतिरो कंहिं न कयो हाणे पोइ माण्हू अहिड़ो न आहे जेको मोबाइल हिकिड़े क़िस्म जी ठग वड़े जे पंहिंजे भाउ खे पाण ॻोते सघूं बीमार जा पाण समाचार कढी सघूं ॿारहं हो त पंहिंजे कुटुंब खे पाण समाचार ॾेई सघूं एतिरे इलाज के जे 800 जी बि त पाण ॻाल्हि थिए ऐं 2000 जी बि त पाण ॻाल्हि थिए 50,000 जी बि त ॻाल्हि एतिरी थिए पर मुंहिंजा भाउ तुंहिंजा 1500 रुपया मदरसे में लिखिया पिया आहिनि हाणे तूं 2,000 जो फीस खीचे में खणियो फिरे पियो तूं अल्लाह जे नाले मथे नथो ॾिए भला तूं मोबाइल 2,000 जी पूरो कने तुंहिंजी 1000 जी ॻाल्हि त रोज़ी एतिरी थी वेंदी न मूंखे त मस्जिद न आहे निहारणी मूंखे त क़ुर न आहे निहारणो मूंखे त हिन में फोटू अचनि था औरतुनि जा ई निहारणा आहिनि ऐं को मुस्लमान जेको हिन खे चइजे ख़ुदा जा बंदा ऐं ॿियनि औरत खे न निहारियो वञे जे बेघरी त बनंदा जेको ॾींहुं औरत खे बि निहारींदा ऐं की हया शर्म धारियो अने घर में अल्लाह जो कलाम पढ़ायो ऐं कल में ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द करियो अने घर में इख़लाक़ पैदा कयो ऐं रस्ते मथे जेको शयूं आहिनि इन खे हटायो मरे तूं त पाण हटा रस्ते मथे पर कंहिं नथा थोरा करी कोई गाॾी नथी निकिरी सघे टायर टुटी वेंदा भला ही तूं मुस्लमान आहीं तूं जड़ जेका सही तुंहिंजी पोइ उगाड़ी पई आहे ऐं जड़ूं तूं वाट मथे हटाईंदो अचे चाहो पाड़े जो ख़ैर खाई आहे असुल नेकी आहे तव्हांजी मज़लूम खे खाधो खारायो असुल नेकी आहे त मज़लूम मिसकीन खे खाधो खारायो ऐं यतीम जे सिरे मथां त पहिरियों अञा गुनाह अलाह माफ़ करे छॾींदो हाणे ऐं वाटूं साफ़ रखो खुलियो रखो जमिजा अञा वाण मटे वञे ऐं इज़त सां रहो हाणे माण्हू में खुलियो जूं ॻाल्हि करियो पोइ बुखायल खे खाधो खारायो पोइ जॾहिं सारे ॻोठ जा माण्हू सुम्ही रहे त रही पूरो करे त लुगियूं ॿधी ॻोठ में निकिरी वञो घुराई अड़े ॿुधी वञी मुस्लमान मर
अरे सारा माण्हू जो सुनी रहे तेरे मुसला वेचा अल्लाह वटा दुआ घोरो आदि रात जो रब छेले आसमान में की पकारो करे तो आए कर्जदार को कर्ज लाया अरे आए को भुखा की भुख के दूर कया अरे आए को बीमार हिनटाने उठी जने सारी दुनिया मिट्टी निंद में सुती पई हिनटाने मुझे पोकार करे ताऊ इन मथे जेकी कर्जा ही लाए छड़िया पर अरे रब वट के अचे तू तो मरे भेण दौड़नो वने ते डुकार पई पानी मुन अरे पानी तो उनका बुर्ज को उड़े हेते करो तो पानी गिला इने की वोटे की गर्ज हुंदी तही यदि आती भाषण करीला किन भला पानी मदद देने इलाके में गई मदद तो ऊ करे ये डुकार चातर मिट्टी हते जोड़ी पर रब जने राजी थियो तेरा कितनी वफाद पां मते किराए लखे हजारे या पांकी अनाज थिया तेरा उन्हीं अनाज के फां वनी धागी ने मते वापराया रब जे असां के याद न कयो तेरे रबे करी वरसात उतरी वसाए तेरा आफत कोई जेकी हलाए तो भाव किराए वधे भाव ना ₹15 यार पूरो करी माने ट्रैक्टर जी पोखाणी की न थींदी पोतो पूरो करे ना भाव के ये तो के रब जो जोड़ो है इंजी साल तो के अल्लाह एडा अनाज करे न तो मोह मुझा उकलो करे जो मुझे रब जे नाले दिया बाजर जो बापा में उठे जी बाजर सस्ती रीते भरे देने वनी दिए के या वनी देने डोई तरीके ते यार कोई मिस्किन बेचारे माने मिस्किन कोई दिए कुछ का करो भला तो के खोंपी बने दी हिंदुस्तान तो खोंपी नथी बने तो मिस्किन किए ये भला तो के ता वो खपे दी 300 रुपया कीमत हुई मथे उड़ेला करे ले खपे तो अरे मुसलमान तो हुआ जै जो ते ईद जे दी पैगंबर हुक्म के जो औरतों वाले ईद जे मैदान में